साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह त्रिपाक पाण आहे। पर साईं ही कंहिं ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो। साईं मुंहिंजा कूड़ी दुनिया जे हिकिड़े बादशाह जी ॻाल्हि आहे जंहिंखे हिकिड़ी वॾी धीउ हूंदी हुई। जीअं त बादशाह खे ॿियो को औलाद कोन हूंदो हो, तंहिं करे उन जी शहज़ादी सां बादशाह जी ॾाढी दिलि हूंदी हुई। बादशाह साईं शहज़ादी जी शादी लाइ अहिड़ा त ॾुखिया शर्त विझी छॾिया हुआ जो को बि शादी जी ख़्वाहिशमंद उहे शर्त पूरा करे न पिए सघियो। जेको बि शहज़ादो या अमीर बादशाह वटि संग लाइ ईंदो हो, सो शर्त पूरा न करण सबबु तमामु ख़वार ख़राब थी मोटी वेंदो हो। से बादशाहनि जूं ॻाल्हियूं बादशाहणियूं हूंदियूं, सो उहा ॻाल्हि मुल्का मुल्क सां पधरी थी पई हुई। आख़िरकार कंहिं ॾूरां मुल्क जे शहज़ादे ताईं वञी उहा ॻाल्हि पहुती। मुल्क जी शहज़ादे ताईं वञी ॻाल्हि पहुती त हिकिड़े मुल्क जी शहज़ादी आहे जंहिंजी सूंह ऐं दानाई जी हाक हर हंधि मशहूरु आहे। सो साईं उहो बादशाह जो पुटु शहज़ादो बि उन शहज़ादी ते भरपूर आशिक़ थी पियो ऐं दिलि में पको इरादो कयईं त उन ई शहज़ादी सां शादी ज़रूरु कबी, न त सॼी उमिरि ईअं ई कुंवारो रहिबो। से बादशाहणा ॿार हूंदा आहिनि, हुननि जा अंकल बि बादशाहणा हूंदा आहिनि। होॾां बादशाह जी शहज़ादी दादली, होॾां ॿिए मुल्क जो बादशाह हुनजो पुटु बि दादलो। सो ते कहाणी इंतहाई दिलचस्प ऐं मज़ेदार अथव, मुकमल ॿुधिजो। ऐं जेकॾहिं चैनल ते न्यू आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो ऐं हिकु अदद कमेंट ज़रूरु कजो। साईं कुदरत सां उहो शहज़ादो पंहिंजे पीउ ऐं माउ खे अकेलो पुटु हो, तंहिं करे सोचाईं त जेकॾहिं ख़बर बाबा खे पई ऐं अमड़ खे पई ऐं उहे वाक़ुफ़ु थी पिया त मूंखे उहे बिल्कुलु बि न छॾींदा त कहूं ॿिए मुल्क वञा ऐं शहज़ादी सां अकेले सिर वञी शादी करियां। तंहिं करे हिकिड़े ॾींहुं सवाइ कंहिं नौकर चाकर ऐं यार दोस्त खे ॿुधाइण जे उहो असीं बादशाह जो शहज़ादो अकेले सिर घोड़े ते चढ़ी कुझु खाधे पीते जो सामान पाण सां गॾु खणी उथी पंधु पियो। साईं उहो अकेले सिर निकिरी पियो पंधु ते। आख़िरकार मुसाफ़िरियूं कंदे 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 मंज़िलूं हणंदे कई साईं हंधि शहर किरास कंदो कंदो अची हिकिड़े ॾींहुं नेठि उन ई बादशाही में पहुतो ऐं उन ई मुल्क में सड़ियो। उते साईं शहज़ादे वञी मुसाफ़िर खाने जी पुछा गाछा कई ऐं उते वञी आराम कयाईं ऐं 3-4 ॾींहं उन शहर में खूब घुमी फिरी ॾिठाई। उन शहर में साईं आख़िर 3-4 ॾींहं घुमी फिरी ॾिठाई जिते बादशाही महल हो ऐं जिते बादशाह रहंदो हो। सो उते जो वाह सुवाह वठी 3-4 ॾींहंनि खां पोइ हिकिड़े ॾींहुं जुड़ी ठही अची बादशाह जे दरबार में पहुतो। बादशाह जे दरबार में साईं पहुतो त शहज़ादे निहायती अदब सां झुकी बादशाह खे सलाम कयो। बादशाह बि खेसि धारे मुल्क जो ॾिसी करे चङो आदर भाव ॾिनो। बादशाह ॾिठो त हीउ मुंहिंजे मुल्क जो न आहे, को नवलो माण्हू आहे, सो वॾी आदर भाव कयईं ऐं पोइ खांसि हाल अहिवाल पुछणु लॻो। शहज़ादे साईं पंहिंजो नालो निशान ॿुधायसि ऐं सॼी तफ़सील ॿुधाइण खां पोइ चयईं त जींदा क़िबला, ग़ुलामी जी आस रखी ख़िदमत में हाज़ुर थियो आहियां, त तव्हां पाण बादशाह सलामत सम्झो आहियो त पकल ॿेर के सभु को खड़ो हणंदो आहे। बादशाह सलामत संदसि मतिलबु सम्झी वियो ऐं चयईं त बादशाह चयो त शहज़ादा, उहो दुनिया जो दस्तूर आहे त का बि जवान धीउ माइटनि जे घर में कान थी सुहे ऐं तूं बि तमामु पराए मुल्क खां सफ़र करे हिते पहुतो आहीं। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे शहज़ादा, त आउं पंहिंजे फ़ैसिले खां लाचार आहियां जो मूं के शर्त विझी छॾिया आहिनि त जेको बि शख़्स मुंहिंजा उहे शर्त पूरा कंदो सो ई उमेद माणींदो ऐं मुंहिंजी शहज़ादी सां शादी कंदो। ॿी हालत में सॼो समूरो माल मिल्कियत खेसि जेको बि हूंदो उहो खसे खेसि ख्वार ख़राब करे पंहिंजे मुल्क ॾांहुं उमाणियो वेंदो। शहज़ादे उहे हाल अहिवाल ॿुधी अदब सां जवाबु ॾिनो त साईं, बादशाह सलामत साईं जिन जो हर हुकम जी तमील करण लाइ हाज़ुर आहियां, महिरबानी करे मूंखे शर्तनि खां आगाह करियो। तंहिं ते बादशाह सलामत पंहिंजो पहिरियों शर्त ॿुधायसि त जवान शहज़ादा, मुंहिंजो पहिरियों शर्त इहो आहे त जॾहिं तूं शादी लाइ ॼञ आणी त उन में को बि पीर मर्द या पीर सन औरत न हुजे ऐं का बि वॾी उमिरि जी औरत या मुड़ुसु या मर्द को बि न हुजे
ऐं सिर्फ़ु नौजवान ऐं ॿार भले शादी में अचनि। इहो मुंहिंजो पहिरियों शर्त आहे। जेकॾहिं क़बूलु अथई त पोइ ठीकु, ऐं हा, जेकॾहिं मुंहिंजे मूं जेको शर्त रखियो आहे उनजी भञकिड़ी कई त तोखे उते ई कार ख़राबु करे अधु शादी मां ई उते रवानो कंदुसि। उहो शर्त ॿुधी शहज़ादे जवाबु ॾिनो त साईं, बिल्कुलु ईअं ई थींदो। जेकॾहिं आउं कसूरवार थियां त उन हालत में मूंखे सज़ा ॾिजो, ऐं सज़ा जो हक़दारु आहियां। पोइ शहज़ादे ऐं बादशाह जूं ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं, ऐं पोइ शहज़ादो ॿिए ॾींहुं बादशाह खां शादी जो ॾींहुं वठी मोकल वठी पंहिंजे वतन ॾे वापसि वरियो। होॾासीं हुनजी माउ पीउ बि परेशान हुआ त असांजो शहज़ादो पुटु काॾे वियो। सो जॾहिं पंहिंजे पुटड़े खे हीअं ओचितो वापसि ईंदे ॾिठऊं त ॾाढा ख़ुशि थिया। छो त हुननि बि कई मुल्क हुनजी ॻोल्हा पुण कराई हुई। साईं, शहज़ादे पंहिंजे मुल्क पहुची बादशाह खां शादी जो जॾहिं वापसि इजाज़त वठी पंहिंजे वतन पहुतो त पंहिंजे पीर मर्द अमड़ ऐं पुड़े खे अची सॼी ॻाल्हि ॿुधायईं ऐं अची शादियुनि जी तयारियुनि में लॻो। पर उहो जो पीर मर्द ऐं पोड़ी औरत जो न वठी वञण जो शर्त पियल हो, तंहिंखे ॾाढा ई मुंझाए विधो हो। छो त संदसि माउ ऐं पीउ झूर पुड़ा हुआ, ऐं उन्हनि खां सवाइ शादी में खेसि बि को मज़ो ॾिसण में न थे आयो। वरी जो संदसि पीउ बि उहा ॻाल्हि ॿुधी तंहिं चयसि त अबा तूं अञा ॿार आहीं, हीअ त हिकिड़ो शर्त आहे। पर बादशाह ॿिया अलाए कहिड़ा शर्त हणे बादशाह ॿिया अलाए कहिड़ा शर्त विझे, तंहिं करे असांजो तोसां गॾु हुजणु तमामु ज़रूरी आहे। इहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादो वेतर मुंझी पियो। त हाणे करियां सो करियां छा। नेठि हिकिड़े ॾींहुं पंहिंजे पीउ खे वञी पहिराइती ॻाल्हि करे ॿुधायईं त अबा बादशाह जा ही शर्त रखियल आहिनि। जंहिं ते पीउ चयसि त पुटड़ा घबरा न, इहा तमामु ख़सीस ॻाल्हि आहे। तूं ही कर जो ॿ काठ जूं वॾियूं वॾियूं पेतियूं ठाराए पाण सां खण। उन्हनि पेतियुनि में हिकिड़ी में आऊं पाण वेंदसि ऐं ॿी में तुंहिंजी माउ खे विहारींदासीं। पोइ उहे ॿई पेतियूं ॼञ जे सामान सां हलंदियूं रहंदियूं, जंहिं करे कंहिंखे बि को शक कोन पवंदो, ऐं तुंहिंजी शादी बि खाई ईंदासीं ऐं बादशाह जा शर्त बि पूरा करे ईंदासीं। ऐं कंहिंखे ख़बर कान पवंदी त को इन में असां आहियूं। सभु को ईअं सम्झंदो थी ॼञ आहे, ऐं ॼञ में ॾाज पोत जो सामान गॾु आहे। से शहज़ादे समूरी ॻाल्हि सम्झी हिकदमि काठ जी ॿिनि वॾियुनि पेतियुनि ठाराइण जो हुकम ॾिनो। से हुकम जी देरि हुई सो सही काठ जूं पेतियूं सही ठही जुड़ी तयारु थियूं। होॾां ॼञ जो बि समूरो इंतज़ाम करे शहज़ादो कुंवार जे मुल्क ॾांहुं रवानो थियो। सामान सां गॾु उहे काठ जूं पेतियूं बि हुयूं, जिन मां हिक में संदसि पीउ ऐं ॿी में पंहिंजी माउ खे विहारे छॾियईं। बसि साईं, उन ॿिनि बुज़ुर्गनि खां सवाइ ॿियो को बि अछे मथे वारो शख़्स ॼञ सां शामिलु कोन हो। ॼञ सां मंज़िलूं कंदे कटींदे मंज़िलूं मुसाफ़िरियूं कंदे कंदे अची कुंवार जे मुल्क में पहुती, ऐं सिधो अची शाही महिमान सराह में क़यामु कयूं। बादशाह बि पंहिंजे अमीरनि वज़ीरनि खे साण करे हिननि जी सुध संभाल आयो ऐं ॼञ जी चकास कयाईं। ॼञ जी चकास कयाईं, पंहिंजे माण्हू बि मोकिलियाईं, पर खेसि को बि अछे मथे वारो पीरसन बिल्कुलु बि नज़र न आयो। उते वञी बादशाह खे दिलजा थी त पहिरीं शर्त जी पोइवारी बिल्कुलु थी आहे। पोइ ख़ुशि थी महिलात ॾांहुं वापसि वरियो ऐं महिलात में पहुची शहज़ादे खे घुराए चयाईं त हिकिड़ो शर्त तो बराबरि पूरो कयो आहे, पर हाणे ॿियो शर्त बाक़ी आहे। जेकॾहिं उहो पूरो कई त पोइ ॿिए ॾींहं ते शादी जो इंतज़ाम कयो वेंदो। शहज़ादे साईं बादशाह जी ॻाल्हि ॿुधी अर्ज़ु कयो त जींदा क़िबला हुकुम कयो, ऐं हर शर्त पूरो करण लाइ तयारु आहियां। बादशाह चयसि चङो, ॿियो शर्त इहा आहे त सुभाणे सुबुह जो जेतिरा माण्हू तुंहिंजे ॼञ में आहिनि उन्हनि जे हिसाब सां ओतिरा टोया अन्न जा ऐं ओतिरा मट शरबत जा अव्हां खे ॾिना वेंदा। जे अव्हां खे हिकिड़े ॾींहं में शाम ताईं सभु खाई पी ख़तमु करणा आहिनि, जेकॾहिं उन्हनि मां शाम ताईं कुझु बि बची पियो या किथे उछलायल नज़र आयो त अव्हां जो समूरो सामान ज़ब्त कयो वेंदो
ऐं सॼे ॼञ खे ख्वार ख़राबु करे हितां कढी छॾिबो। ऐं हीअ शर्त ॿुधी साईं शहज़ादो हको पको थी वियो ऐं शहज़ादे जे हेठि मथियां मथे थी वियो। बादशाह शहज़ादे सोचियो त हाणे एतिरो अन्न ऐं हिकिड़ो पाणी हिकिड़ो माण्हू हिकिड़े ॾींहं में कीअं खाई पी सघंदो। पर साईं छा करे बादशाह जे साम्हूं हावकार कयईं ऐं मुठीअ जी ॼञ सां मिलियो ऐं वॾे फ़िकर में पइजी वियो। त आख़िर छा कजे। साईं शहज़ादो करे त आख़िर छा करे। कहाणी इंतिहाई मज़ेदार आहे, मुकमल ज़रूरु ॿुधिजो ऐं जेकॾहिं चैनल ते नहीं आयो चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सो साईं नेठि ख़्यालु कयईं त छो न पीउ सां खणी सलाह करियां। काई ॻाल्हि दिमाग़ में न पए आयसि, नेठि वञी पीउ वटि पहुतो ऐं पंहिंजे पीउ खां सलाह कयईं। सो जॾहिं हव मोटो टरियो तॾहिं वञी पंहिंजी पीउ वटि पहुतो ऐं पेती जो कुल्फ खोले सॼी हक़ीक़त पीउ खे ॿुधायईं ऐं पिणस सॼी ॻाल्हि ॿुधी पुट खे चयो, अबा परवाह न आहे, चांवरनि जी खपाइण जी सलाह आउं तोखे थो ॾियां, बाक़ी शरबत जी सलाह वञी पंहिंजी माउ खां पुछजांइ। जॾहिं सुबुह जो तोखे बादशाह वटां अन्न मिले, अन्न जा टोया मिलनि, तॾहिं हिकदमि हीअं कजांइ जो पहिरियों हिकिड़ो टोयो चांवरनि जो रधे सॼे ॼञ में विराए ॾिजांइ। ज़ाहिर आहे त उहो हिकिड़ो टोयो अन्न जो माण्हुनि में दाणू दाणू थी वेंदो ऐं अहिड़ी तरह सां हिक खां पोइ ॿियो ऐं टियों टोयो रधराए माण्हुनि खे ॾिजांइ। अहिड़े तरीक़े सां आउं सम्झां थो त ईअं करण सां शाम ताईं हिकु कणो बि अन्न जो बाक़ी न रहंदो। बाक़ी हूअं त ॻाल्हि खे पूरो पइजी कोन सघिबो। इहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादो वरी माउ जी पेती वञी पहुतो ऐं पेती खोलियाईं ऐं खांसि शरबत जी सलाह वठणु वियो। उन बि पिणस वांगुरु ॿुधायल हक़ीक़त वांगुरु खे सलाह ॾिनी ऐं चयाईंसि, पुटड़ा अवल हिकु मटु शरबत जो तयारु करे ॼञ में विराइजे, जो हिकु हिकु ढुक थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां ॿियो ऐं टियों वारे वारे सां शरबत जा मट ठाहींदो वञिजे ऐं ख़लासु कंदो वञिजे। ऐं इहा अटकल कंदे शाम खां अॻे ई न शरबत जो ढुक रहंदो ऐं न चांवरनि जो कणो। साईं शहज़ादे माउ ऐं पीउ जी उहा सलाह ॿुधी दिलजाए कई ऐं बेफ़िक्र थी अची सुम्ही पियो। ख़ैर सां थी सुबुह थियो। बादशाह शहज़ादे खे घुराए जेतिरा माण्हू हुआ ओतिरा टोया चांवरनि जा ऐं ओतिरा ई मट शरबत जा ॾिना ऐं वरी बि साॻी ताक़ीद कयईं त जीअं सांझी ताईं उन्हनि मां कुझु बि न बचे ऐं सभु खाई पी छॾिजे। शहज़ादे साईं बादशाह खे जवाबु ॾिनो त क़िबला ईअं ई थींदो। सभु मट शरबत जा अन्न सुधा खणाए अची ॼञ में पहुतो। पहुचण शर्त राति तोखे ॿुधायल अटकल वांगुरु चांवर रधराए ऐं शरबत ठाहे ॼाणियुनि खे खाराईंदो पीआरींदो वियो। तव्हांजो शाम खां अॻे सभु चांवर ऐं मट शरबत जा ख़तमु थी विया। साईं हीअ हमरा हर तरह सां आसूदो ऐं बेफ़िक्र थी वेही रहियो। साईं मुंहिंजा जेकॾहिं हिकिड़ो देग हिकिड़े माण्हू खे ॾियनि त खाई न सघंदो। जेकॾहिं 100 देग हुजनि ऐं 100 माण्हू हुजनि त पहिरीं हिकिड़ी देग रधे उहो खाधो 100 माण्हुनि में विराइबो त देग में गिरा हिकु हिकु प्लेट मस ईंदी। सो अहिड़ी तरीक़े सां जेकॾहिं 100 देग विराइजनि त उहो बि ख़तमु थी वेंदा। सो साईं सांझी थी त बादशाह बि अची पहुतो। हुन सम्झो हो त हीअ शर्त ज़रूरु शहज़ादो पूरो करे न सघंदो। पर हू हिते पहुची जो ॾिठाई त सभई चांवर ख़तमु ऐं शरबत जा मट धोता पिया आहिनि। उते ॾाढो अजब लॻसि। बादशाह हूं त ख़्यालु कयो त शहज़ादो वरी बि शहज़ादी वटसि रहंदी ऐं हीउ शहज़ादो बि ख्वार ख़राब थी मोटी वेंदो। पर हीउ साईं शहज़ादो बि ॿियनि शहज़ादनि वांगुरु शर्त हाराए ख्वार ख़राब थी तड़िजी वेंदो। पर ईअं न थियो। पर हाणे त बादशाही ज़ुबान खे पाणी ॾियणो हुअसि ऐं वाइदे मूजिबि शहज़ादी जो संग शहज़ादे खे ॾियणो हो ऐं शहज़ादे खे धीउ जो संग ॾेई ॾियणो पियसि। सो साईं नेठि राति जो खेसि निकाह विझी पंहिंजी न्याणी जो संग ॾिनाई ऐं वठी वञी महिलात में रहायईं। ऐं सुबुह जो जॾहिं दस्तूर मूजिबि शहज़ादो पंहिंजे सहुरे सां गॾिजण लाइ आयो त ॻाल्हि न कंदे कंदे बादशाह पुछियसि त अबा धीउ तोखे ॾिनमि साथ ॾिनमि, हाणे को ॾुधो खीर थणे कोन पवंदो। पर इहा ॻाल्हि त मूंखे ॿुधा त हीअ अकुलु तुंहिंजो आहे या कंहिं ॿिए जो? छो त तो जहिड़े नंढे ॼमार वारे ना तजुर्बेकार जवान जो अहिड़ो अकुलु असुलु थी कोन थो सघे।
जे ईअं हुजे हा त हूंदे एतिरा सारा शहज़ादा अॻु मुफ़्त में ख़्वार ख़राब थी कोन मोटनि हा। ऐं हा तूं ॿुधा, कॾो को शहज़ादी खे माणियो वेठा हुजनि हा, कई ख़्वार ख़राब थी विया। हाणे तूं ॿुधा त इहो अकुलु कंहिंजो हो? उहो ॿुधी शहज़ादे हिकदमि जवाबु ॾिनसि त साईं, जी साईं जन फरमायो तीअं दुरुस्त आहे, इहो अकुलु बराबरि मुंहिंजो कोन्हे। हाणे अचो त उन्हनि बुज़ुर्गनि सां मिलायाऊं। ईअं चई बादशाह खे वठी आणे पंहिंजी माउ ऐं पीउ वारनि पेतियुनि ते ॿाहिरियाईं ऐं उन्हनि जा कुल्फ खोले पंहिंजे पीउ ऐं माउ खे ज़ाहिर कंदे बादशाह खे अर्ज़ु कयईं। बादशाह खे अर्ज़ु कयईं त क़िबला, हीउ मुंहिंजो वालिद ऐं वालिदा आहिनि, जिन जी सम्झाणी ऐं अकुल सां हीअ शर्त पूरा कया अथऊं। बादशाह साईं इन शहज़ादे जी हिमत ऐं ॾाप ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं हुनजी पीउ ऐं माउ खे इज़त सां मिलियो ऐं चवणु लॻो त इहो ठीकु आहे, जेको बि माण्हू वॾड़नि जे माइटनि जे सलाहनि सां दुनिया में हले थो सो कॾहिं बि का ख़ता कोन थो खाए। ॻाल्हियूं कंदे बादशाह, शहज़ादो ऐं संदसि पीउ ऐं माउ सभई गॾिजी हरम सराह में आया, जिते शहज़ादी पंहिंजे ससु ऐं सहुरे खे हीअं हथी को ॾिसी ॾाढी सरी थी ऐं हिक ॿिए सां गॾिजी पोइ घणो ख़ुशि थी पंहिंजी ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं ख़ुशि गुज़ारण लॻा। ऐं पोइ शहज़ादो शहज़ादी खे वठी पंहिंजे मुल्क ॾे पंहिंजी माउ पीउ सां रवानो थियो ऐं बाक़ी ॾींहं ज़िंदगी जा ख़ुशि गुज़ारींदा रहिया। सुठी कहाणी जो मक़सदु उमेद आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त हमेशह वॾनि जे अकुल जो एतिराम कजे ऐं उन्हनि जी ॻाल्हि ते अमल कजे। सो इन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। तव्हां में यादि रखिजो। अल्लाह।